कोरोना जहिड़ी आलमी वबा दुनिया खे हिकु ई वक़्तु ख़ौफ़, पाबंदियुनि ऐं फ़ासिलनि ऐं महदूद समाजी दायरनि अंदरि जीअण जी सिख्या ॾियण सां गॾु संदन समाजी सरगर्मियुनि ऐं जीअण जे तौर तरीक़नि में बि गैर मामूली तब्दीली आंदी आहे। मुख़्तलिफ़ समाजी शोबनि सां लाॻापियल माण्हुनि ज़िंदगीअ खे हिकु नए रुख खां ॾिसणु शुरू कयो आहे। डॉक्टरनि, मेडिकल अमले ऐं सिक्योरिटी फोर्सिस सां वाबस्ता माण्हुनि खे छॾे बाक़ी समूरी दुनिया जहिड़ोक क्वारंटाइन जी ज़िंदगी गुज़ारे रही आहे। उन सूरत हाल में सिंध जा शाइर, अदीब, मौक़िक़ ऐं आलिम पंहिंजी ज़िंदगी कहिड़ी रीति गुज़ारे रहिया आहिनि ऐं इल्मी अदबी सरगर्मियूं बंदि हुजण जे नतीजे में संदन ज़िंदगीअ जी मामूल ते कहिड़ो फ़र्क़ु पियो आहे या उहे पंहिंजे पंहिंजे घर में कहिड़ी रीति वक़्तु गुज़ारे रहिया आहिनि, उन्हनि सवालनि खे खणी असां सिंध जे मुख़्तलिफ़ अदीबनि, शाइरनि ऐं मौक़िक़नि सां ॻाल्हि ॿोल कई। उन्हनि सवालनि जे मोट में सिंधी शोबे सिंध यूनिवर्सिटीअ जे चेयरमैन ऐं नामवर लेखक डॉक्टर इसाक समेजो, सिंधलाजी जामशोरे जो डायरेक्टर महमूद मुग़ल, सिंधी अदबी बोर्ड जी सेक्रेटरी गुलबदन मिर्ज़ा, शाइर अली दोस्त आजिज़, अख्तर रिंद समेत ॿियनि अदीबनि पंहिंजी पंहिंजी मसरूफ़ियतुनि बाबति ॿुधायो त अक्सर वक़्तु जेको आहे या पढ़ण में गुज़रियो आहे या ॿारनि सां गुज़रियो आहे या मुख़्तलिफ़ किताब पढ़ंदे गुज़रियो आहे ऐं उहे किताब जेके लाइब्रेरी में काफ़ी सालनि खां वठी त रखिया हुआ, पर यूनिवर्सिटी जे खुलियल हुजण जे करे शागिर्दनि खे तहक़ीक़ी मामलनि में मदद ॾियण जे करे क्लास न हुजण सबबि ऐं ॿियनि समाजी सरगर्मियुनि जे करे उन्हनि खे वक़्तु न पिया ॾेई सघियासीं। उन्हनि मां काफ़ी किताब पढ़िया आहिनि ऐं के पसंदि जा किताब ॿीहर पढ़िया आहिनि। उन्हनि में के शाइरीअ जा आहिनि, के तहक़ीक़ जा आहिनि, के तनक़ीद जा आहिनि। वॾो अरसो थियो फिल्मूं ॾिसणु छॾे ॾिनियूं, वक़्तु न थिए मिलियो। उहे ॿीहर चूंड ऐं सुठियूं फिल्मूं जेके आहिनि उहे ॾिसणु शुरू कयूं आहिनि। रोज़ु तक़रीबन हिकिड़ी फिल्म ॾिसण जो मौक़ो मिलंदो आहे ऐं उनखां अलावा जेका ख़ासि सरगर्मी इन दौरान अख़्तियार कई आहे उहा इहा आहे त जेके किताब अधूरा हुआ, जीअं वॾे अरसे खां वठी मुंहिंजी जेका PhD थीसिस हुई उहा कोन छपी आहे, त उनखे मूं फाइनलाइज़ करे वरितो आहे ऐं जीअं लॉकडाउन ख़तमु थींदो त इनशाला उहा छपिजी वेंदी। शाइरी जो किताब मुंहिंजो वॾे अरसे खां वठी कोन आयो हो, उहो मूं तरतीब ॾेई छॾियो आहे ऐं उहा बि कोशिशि आहे त हिन साल अचे। हिकु ॿ ॿिया मुंहिंजा किताब हुया तहक़ीक़ी जेके बि शेख आज़ ते मुंहिंजनि मज़मून जो किताबु आहे, उहो बि मां सेड़े वरितो आहे। सारंगा असांजो जेको मैगज़ीन आहे तख़लीक़ी, उहो फाइनल करे छॾियो आहे। ईअं असां हिकिड़ो तहक़ीक़ी जर्नल स्टार्ट कयो आहे, उहो प्रिंटिंग में ॾेई छॾियो आहे। त ईअं मुख़्तलिफ़ जेके कम हुया उहे कुझु उकलाए वरिता आहिनि ऐं कुझु प्रोसेस में आहिनि। मिसाल तौरु अदीब आहियूं या जीअं मां ब्रॉडकास्टिंग में टेलीकास्टिंग में आहियां, टेलीविज़न सां वास्तो रहियो आहे, त असां ते जेका ज़िमेदारी आहे न उहा वधी वञे थी। हिकिड़ो त माण्हू असांखे सुञाणनि था ऐं जेकॾहिं को अर्ज़ु कयूं था त उन अर्ज़ खे ॿुधनि बि था, लबेक बि चवनि था, असां सां गॾु कमु कनि था। त हिन लॉकडाउन में सभ खां पहिरीं ज़ाती तौर ते जेकॾहिं मूं को कमु कयो आहे त मूं कुझु इदारनि सां गॾिजी कमु कयो आहे, अपील कई आहे, माण्हुनि सां गॾिजी कमु कयो आहे ऐं घरनि ताईं राशन पहुचाइण जो असां कमु कयो आहे। अदबी हवाले सां मूंखे ॿ माण्हू ज़हन में अचनि था। हिकिड़ो मां आहियां जेको कंहिंसां लाॻापियल आहियां, हिते खां ॿिया बि कमु कनि पिया, पर इसाक समेजे साहब लेखकनि लाइ कमु कयो आहे, हुन हिकिड़ो फंड कढियो आहे ऐं कोशिशि कई आहे त उहे जेके सफ़ेद वाइट कलर्ड माण्हू आहिनि, असांजा दोस्त आहिनि, उन्हनि ताईं खाधो ज़रूरु पहुचे। हालत बुनियादी तौर ते ख़राबु आहे, छाकाणि त माण्हुनि वटि राशन कोन्हे को ऐं शयूं खुटनि थियूं त उन्हनि खे तकलीफ़ इलाही थिए थी। त हाणे लिखणु पढ़णु त पंहिंजी जाइ ते आहे, उहो त ॼण त जीअं जिस्म में रतु डोड़े थो तीअं किताबनि खां सवाइ गुज़र कोन्हे, लिखण खां सवाइ गुज़र कोन्हे। पर लॉकडाउन जी हिन सूरत हाल में मुंहिंजी ज़ाती तौर ते इहा कोशिशि आहे त असां पंहिंजे वतन वासियुनि लाइ जेको कुझु करे सघूं उहो घटि आहे, त उहो करणु घुरिजे। आइसोलेट थी करे पंहिंजो जेके पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, जेके समझदार माण्हू आहिनि, उहे त घर में वेही रहिया आहिनि, पर आम माण्हू घर में कोन थो वेहे, जेको ॾाढो ॾुख ईंदड़ ॻाल्हि आहे, छो त एहतियात तमामु ज़रूरी आहे। पर असां जेके घर में वेठा आहियूं त ज़ाहिर आहे त असांजो कमु हिकिड़ो हलंदड़ आहे, छो त मां एट ए टाइम ते ड्रामे ते बि मुंहिंजो कमु हले पियो, कहाणी ते बि हले पियो, शाइरी ते बि हले पियो, नावल ते बि हले पियो। त ॿ टे शयूं त अहिड़ियूं आहिनि जेके मुंहिंजी प्लानिंग में आहिनि ऐं जंहिं ते मां सोचे रहियो हुउसि ऐं जेके इनशा अल्लाह ताला मूंखे लिखणियूं आहिनि। जंहिंमें हिकिड़ो उर्दू ड्रामो आहे जंहिंजी वन लाइन मूं हींअर ई वेझड़ाई वारे ॾींहंनि में, हिननि ई ॾींहंनि में मूं तयारु कई आहे। जीअं इनशा अल्लाह ताला हालतूं नॉर्मल थींदियूं त मां उनखे अॻिते वधाईंदुसि। ॿियो मुंहिंजो नावल आहे ऐं उहो बि मुंहिंजो नावल आहे मुंहं जे दड़े ते। ऐं अली बाबा माना जोड़ो कर त इहा ज़िमेवारी छॾे वियो हो त भई इन शइ खे अॻिते वधाइणो आहे।
ऐं उन ज़िम्मेवारी खे निभाइणो आहे त मुंहिंजो इनशा ताला जेको नावल ईंदड़ ईंदो उहो मुंहिंजे दड़े ते ईंदो त उन ते बि मुंहिंजो कमु हली रहियो आहे। उन खां अलावा मूं वेझड़ाई वारे ॾींहंनि में 2 कहाणियूं जेके आहिनि सो उहे बि लिखी वरितियूं आहिनि। शाइरी में ग़ज़ल वायूं ऐं उहे बि जेके आहिनि सो लिखी वरितियूं आहिनि। ऐं माशाअल्लाह हिननि ॾींहंनि में मूं पढ़ियो बि काफ़ी आहे, छो त विच में पढ़ण जो को अहिड़ो मौक़ो कोन मिलंदो हुयो त हींअर काफ़ी, छो त बुक्स जा जेके दुकान आहिनि उहे त बंदि आहिनि, पर जेके शयूं घर में रखियूं आहिनि उहे घणे मांगे पढ़ियल हुयूं, पर वरी ॿीहर छो त उन्हनि खे 10-10, 15-15, 20-20 साल थी विया आहिनि हलिया, त वरी ॿीहर उहे किताब खणजनि था, पढ़जनि था ऐं बिल्कुलु उहे नवां था लॻनि। ऐं उन में कुझु टिक मार्क थियल आहिनि, उहे टिक मार्क शयूं पढ़ूं था, कुझु जेके जेकॾहिं का शइ सुठी लॻी थी वञे त उहा पूरी पढ़ी बि वञूं था। त ईअं मूं काफ़ी जेके आहिनि नावल बि पढ़िया आहिनि, शॉर्ट स्टोरीज़ बि पढ़ियूं आहिनि। बाक़ी रही ॻाल्हि इहा आहे त दुनिया में जेको असरु हींअर बि पूरी दुनिया में कोरोना जा असर महसूसु थी रहिया आहिनि ऐं महसूसु थियनि पिया, पर इहे उन खां बाद में जेके हालतूं पैदा थींदियूं पूरी दुनिया में, इवन सिंध में, उहे बिल्कुलु चेंज हूंदियूं। माहौल जुड़ियो आहे कोरोना वायरस जे करे, ज़ाहिर सॼी दुनिया लॉकडाउन आहे ऐं सिंध जेका असांजे सिंध हुकूमत जी हिकमत अमली रही आहे, तमामु बहितरीनु पॉलिसी रही, छो त लॉकडाउन जे ई करे, इहो आइसोलेशन जे ई करे जेको आहे कुझु असांखे बहितर नतीजा मिलिया आहिनि ऐं अञा बि बहितर मिलंदा। ऐं दुनिया जी तारीख़ खे जॾहिं ॾिसूं था त वबाऊं जॾहिं खां इंसान ज़ात शऊर सां थी आहे त दुनिया में वबाऊं ईंदियूं रहियूं आहिनि। हे पहिरियों दफ़ो कोन थियो आहे, पर इहो आहे त असां जेके ज़ाहिरी आहे शऊर रखंदड़ माण्हू आहियूं, जेके हसास माण्हू आहियूं, जेके हिकिड़ी सोच रखूं था, त असीं हिन खे को दुनिया जी इंतिहा नथा सम्झूं। मां जेको पंहिंजे हवाले सां ॻाल्हि कंदसि, दुनिया जेका आहे इनशाअल्लाह अॼु हीअ वबा आई आहे, ख़तमु थी वेंदी। उन में असांखे जेको आहे सो उहे सभु उपाउ वठणु खपनि। असां पंहिंजे माण्हुनि खे वक़्तनि ब वक़्तनि मीडिया ज़रिए, इलेक्ट्रॉनिक मीडिया ज़रिए, प्रिंट मीडिया ज़रिए, सोशल मीडिया ज़रिए असीं बि उन्हनि खे आगाह कंदा रहूं था त हीअं न थियणु खपे, हीअं थियणु खपे, सभिनी खे एहतियात रखणु खपे, हिक ॿिए जी मदद करणु खपे। हींअर माहौल अहिड़ो आहे ऐं असांखे जेको आहे सो सिर्फ़ु सेल्फिश या ख़ुदगर्ज़ थी न जीअणु खपे। हिकु इहा ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि त मां तव्हांखे ॿुधायां त मां हीउ जेको बि कोरोना ते लिटरेचर अचे पियो, छो त हिकिड़ी सुठी ॻाल्हि थी आहे त सोशल मीडिया ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जे करे असांखे सस्ती नॉलेज तकड़ में मिले थी। त मूं इहा कोशिशि कई आहे, जीअं त मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो वॾो इदारो आहे सिंधी अदबी बोर्ड, त उन जे हवाले सां मुंहिंजो सरतियूं मैगज़ीन आहे, त मुंहिंजी पहिरें ॾींहं खां कोशिशि रही आहे त जेको बि लिटरेचर कोरोना जे हवाले सां आयो आहे उहो कोरोना जे बचाव में हुजे, उहो नफ़्सियाती तौर ते हुजे, उहो जेको आहे सो समाजी तौर ते हुजे, उहो मुआशी तौर ते हुजे, मां उनखे पंहिंजो कलेक्ट कयां पई। उहो सॼो मां कलेक्ट कयां पई त जीअं अॻिते हली मूं पंहिंजे चेयरमैन साहिब सां बि इहा ॻाल्हि रखी आहे त सर जॾहिं असां हीउ लॉकडाउन कंदो ख़तमु थींदो, ज़ाहिरी आहे सदाईं हालात साॻा न हूंदा, त असीं हिकिड़ी माना हिन वबाई जेका आहे असां उनजी हिकिड़ी तारीख़ ते हिकिड़ो असां किताबु ॾियूं। छो त मूं ॾिठो आहे त दुनिया में जेतिरियूं बि इहे वबाऊं आयूं आहिनि, जेतिरियूं आयूं आहिनि बीमारियूं, त उन्हनि ते का अहिड़ी असांखे मुस्तनिद तारीख़ नथी मिले। पर मां सम्झां थी त जेकॾहिं असां हिकिड़ो हीउ तारीख़ी किताबु ठाहे वेंदासीं त उन सां इहो थींदो त असांजे नसुलनि खे ख़बर पवंदी ऐं ज़ाहिरी आहे वरी दुनिया आहे वरी का नई शइ ईंदी त घटि में घटि इहा ख़बर पवंदी त न अॻु बि हीअं थियो त अॻु जे माण्हुनि, असांजे अॻु जे अदीबनि, अॻु जे दानश्वर, अॻु जे आम माण्हू, अॻु जे सुञाण माण्हू कीअं उन शइ खे मुंहुं ॾिनो। असल में आइसोलेशन में अण सिधी तरह हलिया विया। उहे जेके बीमार आहिनि उहे त वरी बीमारी जी टेंशन में पिया आहिनि। माण्हू ॾसनि था त घर में को भिंडियूं थो खपे, को बसर थो कटे, को चांहि थो पचाए, इहो थो तासो मिले त घर में ॼण कमु इहो ई हूंदो आहे। हालांकि कम घणा आहिनि जेके वीचारे उहे मायूं कनि थियूं। बाक़ी हिन डिज़ीज़ जे करे वॾियूं तब्दीलियूं ईंदियूं सॼी दुनिया ते, छो त असरु थियो आहे मुल्कनि जा सरबराह, पोइ आम माण्हू, पुरियत माण्हू ते असरु थियो आहे। पकुण चौक ते तव्हां वञो त जेके अॻ में ई जेके आम हालतूं जेके त असां चऊं, हालांकि उहे बि आम हालतूं कोन हूंदियूं आहिनि।
त उहे कतार कीअं वेठा हूंदा आहिनि, शाम जो जेॾीमहिल उहे मोटनि था मुंहुं ख़राबु करे, जॾहिं उनखे रोज़गार नथो मिले त उन्हनि जे लाइ उहा साॻी माना बुख बदाले वारी कैफ़ियत आहे। हींअर त उन्हनि खे छॾनि कोन था। ख़राबु असरु इहो थियो आहे त उहे काॾे वञनि, उहे ॿ टे थी हुते वेठा आहिनि, ॼण त हिकिड़ो भिखारी त न चइजे पर घुरण वारो जेको माण्हू हूंदो आहे उन्हनि जो आहे, या उहो नथा घुरनि पर चाहिनि था त इहो कारवारो या इहो माण्हू कुझु असांखे ॾेई वञे। इहा सूरत हाल ॾाढी ख़राबु थी आहे। इहो जेकॾहिं सिलसिलो ॾिघो थो थिए त पोइ असां पारां जेके पंहिंजी पर में अछे कपिड़े जो लिक कयूं वेठा आहिनि त उहे ख़ुदि मुतासिर थींदा। सरकार जो रवैयो, उन्हनि खे हाणे कुझु अहिड़ा पैकेज मिलिया आहिनि IMF खां जंहिंजे करे हू जेकॾहिं पंहिंजी हिमत ऐं मुड़सी सां ऐं होश सां ऐं जेके तकरारी बि आहिनि उन्हनि खां निकिरी ॻाल्हाईंदा त मां सम्झां थो त ॾाढो उन्हनि जे लाइ सुठो कमु थींदो। असल में इहा आलमी वबा आहे। इंसानी जेके बेवस्तियूं आहिनि या इंसानी तारीख़ आहे उन ते अहिड़े क़िस्म जा वक़्त ईंदा रहिया आहिनि। ऐं हिते असां वटि हिन वक़्तु इहा आलमी वबा इहा सभिनी ख़बर आहे त इन जो को बि इलाजु आहे कोन, नई वैक्सीनेशन आहे, इन करे असां वटि हिते हिन वक़्तु सवाइ पंहिंजे बचाव जे कोशिशुनि जे या प्रिकॉशनरी जेके बि असां वटि आहिनि मयर्स आहिनि उनजे ॿियो कुझु कोन्हे। हिन वक़्तु जेके मां सम्झां थो त जंहिं लॉकडाउन जूं जेके हालतूं आहिनि उन में जेका ज़रूरत आहे उहा इन ज़रूरत शइ जी आहे त लॉकडाउन में केतिरा माण्हू मरनि था का ख़बर कोन्हे, अलाह माफ़ी ॾिए। जेके शयूं आहिनि दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जी जेका असां हालत ॾिसूं था, पर मां जेको ॾिसां थो उहो ॾिसां थो त हिन वक़्तु बीमारीअ खां अफेक्टेड थियण खां वधीक जेको असां वटि प्रॉब्लम आहे उहो इहो आहे त नफ़्सियाती तौर ते माण्हू जेके डिप्रेस थियनि था घरनि में अंदरि वेही, या माण्हुनि जा जेका समाजी या मुआशी मसइला आहिनि उन्हनि जे करे, त ज़रूरत इन शइ जी आहे त माण्हू ई लॉकडाउन वारो जेको असांजो फ़र्ज़ु आहे त असां हुकूमती जेके कोशिशूं आहिनि उन में उनजो साथ ॾियूं, पंहिंजो पाण खे बचाए, पंहिंजनि बचनि खे बचाए, या पंहिंजा जेके बि कॉन्टेक्ट्स आहिनि उन्हनि खे बचाए। डाउन जे हवाले सां जेको आहे मां पंहिंजे हवाले सां ज़ाती इहो आहे त मूं तक़रीबन लिखण ऐं पढ़ण जे हवाले सां गुज़ारियो आहे। मुंहिंजी जेका MPhil जी थीसिस हुई रहियल, कमु त पूरो थियल हो, उनखे हिकिड़ी नज़र ॾिसणी हुई, उनखे मूं कुझु उन में वाधारा कया, उनखे कंप्लीट कयो। उनखां अलावा मूं तनक़ीदी अदब जे हवाले सां शाइरीअ ते, नसर ते हिकिड़ो किताबु जेको आहे इन अरसे में लिखियो आहे। शाइरीअ में लॉकडाउन जे हवाले सां या हिन वबा जे हवाले सां केतिरियूं ई माना शयूं लिखियूं आहिनि। उन में गज़ल आहे, नज़म आहे, खोड़ शयूं आहिनि। उन में शाइर जेको आहे असां जेको आहे या असांजो माण्हू या असांजी क़ौम कहिड़नि मसइलनि में वरितल आहे, कहिड़ियुनि तकलीफ़ुनि में आहे, ऐं इहे सभु शयूं मौज़ू जेके आहिनि उन में अची वञनि था। बाक़ी हाणे इन लॉकडाउन खां पोइ दुनिया किथे बीहंदी, असां किथे बीहंदासीं, इहो फ़ैसिलो जेको आहे दुनिया जे पॉलिसियूं जॾहिं ईंदियूं तॾहिं असांजे हुकूमत जी, असांजे गवर्नमेंट जी, पाकिस्तान गवर्नमेंट जी या सिंध गवर्नमेंट जी कहिड़ी पॉलिसी हूंदी, इहा बाद में उहो जेको पॉलिसी तहत ई कंदासीं। बहरहाल असां हिकिड़ी शइ कमी जेका हिन महसूसु थिए थी त सिहत जे हवाले सां असां तमामु पुठिते पयल आहियूं। सिहत जे हवाले सां असांखे नयुनि पॉलिसियुनि जी जेका आहे घुर्ज आहे। मुआशी हवाले सां बि जेके नयूं पॉलिसियूं ठहणु खपनि, जीअं अहिड़ियुनि हालतुनि में अहिड़ियूं हालतूं जॾहिं बि पैदा थियनि, अलाह न करे कॾहिं थियनि पर जॾहिं बि थियनि त मुआशी हवाले सां अहिड़ियूं पॉलिसियूं जुड़ियल हुजनि, सिहत जे हवाले सां अहिड़ियूं पॉलिसियूं जुड़ियल हुजनि जो असीं घणी तकलीफ़ में जेको आहे न अची सघूं, घणी तकलीफ़ न भोॻे सघूं। सिंध जे कलम धड़ियुनि सां थियल ॻाल्हि ॿोल मां उहा ॻाल्हि साबित थिए थी त उहे हिन मुश्किल हालतुनि में ऐं ख़ौफ़ वारी सूरताल खे शिकस्त ॾेई पंहिंजी ज़िंदगीअ जा पल बामाना तरीक़े सां गुज़ारे रहिया आहिनि। लिखण पढ़ण समेत मुख़्तलिफ़ मुस्बत सरगर्मियुनि वसीले उहे पंहिंजे वतन ऐं माण्हुनि लाइ तख़लीक़ी अमल में रुधल आहिनि। हीअ हिकु ज़बरदस्त मिसाल आहे जंहिं वसीले असां हर क़िस्म जी ज़हनी ऐं नफ़्सियाती दबाव वारी सूरताल मां
मां निकिरी सघूं था। कैमरामैन रफ़ीक कोलाचीअ सां गॾु इस्माइल बारी जो सिंध टीवी न्यूज़ कोटड़ी।